थर सां तालुक़ रखंदड़ PPMPA अरबाब लुत्फ़ुल्ला सिंध असेंबली में खिताब कंदे चयो आहे त थर में पीअण जे पाणी जो वॾो अहम मसइलो आहे जेको हल थियणु खपे। अरबाब लुत्फ़ुल्ला चयो त इंडिया जेकॾहिं राजस्थान में इंदिरा कैनाल ठाहे उते जे रहवासियुनि खे पाणी जहिड़ी सहूलियत फ़राहम करे सघे थो त छो न थर में क़ाइद आज़म नाले कैनाल ठाहे थरवासियुनि खे पीअण जे पाणी जी सहूलियत फ़राहम करे सघिजे। हिन चयो त थर में पीअण जे पाणी जो वॾो मसइलो आहे जंहिं करे कैनाल ठाहिणु ज़रूरी आहे। हिन नमूने मसइले ते असां सभिनी खे ध्यानु ॾियण सां गॾु वफ़ाक़ हिन मसइले खे संजीदगीअ सां वठे। अरबाब लुत्फ़ुल्ला चयो त सिंध में खंबे गुम कयल जेके नौजवान आहिनि उन्हनि ते तमामु घणी गिणती आहे। उन करे वज़ीर आज़म हिन समूरे मामले खे पंहिंजी नज़र सां ॾिसे। सिंध जे नौजवाननि खे हिन नज़र सां न ॾिठो वञे त हू को राय जा एजेंट आहिनि, तोड़े उहे गद्दार आहिनि। सिंध जा रहवासी जिन हमेशह उन्हनि जे वॾड़नि क़ुर्बानियूं ॾेई हिन मुल्क खे बचायो, उते उन जा जेके नौजवान आहिनि उहे कंहिं बि सूरत में गद्दार नथा थी सघनि। जंहिंजो चिटो सबूत इहो आहे त सिंध जे रहवासियुनि, सिंध जे माण्हुनि हमेशह वफ़ा खे मज़बूत करण जे लाइ उन्हनि कॉम्पस्ट पार्टियुनि खे कॾहिं बि वोट नाहे कयो, जंहिं सबबु हिन वक़्तु कॉम्पस्ट पार्टियुनि जो वजूद आहे ज़रूरु, पर उन्हनि कॾहिं बि इलेक्शन नाहे खटी, जंहिं मां साबित थिए थो त सिंध जा रहवासी मुहब वतन आहिनि। उन में को बि शक न आहे। सिंध जे रहवासियुनि खां वधीक को बि मुहब वतन नथो थी सघे। उन जे करे वज़ीर आज़म समूरे मामले खे संजीदगी सां ॾिसे ऐं हिन ते नोटिस वठे। सिंध जा रहवासी मुहब वतन आहिनि जिन पाकिस्तान जे लाइ हमेशह क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। हिन चयो त जेके मुल्क में जंगियूं लॻियूं आहिनि उन में सिंध जे रहवासियुनि, थर पार्कर जे रहवासियुनि ऐं उन्हनि जे वॾड़नि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। उन्हनि जे रत ऐं सत सां ई मुल्क पंहिंजे वजूद में आयो आहे। अरबाब लुत्फ़ुल्ला चयो त थर पार्कर ज़िले मां 1000 मेगावाट बिजली पैदा कई पई वञे, पर एवज़ में वफ़ाक़ थर जे रहवासियुनि खे बिजली जहिड़ी सहूलियत ॾियण खां नथो ॾिए। उन जे करे थर जे रहवासियुनि खे कोयले मां निकिरंदड़ बिजली जी रॉयल्टी ॾियण सां गॾु थर जे रहवासियुनि खे मुफ़्त बिजली मिलणु खपे, जेका थरवासियुनि जो हक़ु आहे। हिन चयो त मुल्क में कोरोना जहिड़ी वबा पकड़ियल आहे, पर वफ़ाक़ उन खे संजीदगी सां न पियो वठे। वफ़ाक़ जी लापरवाही सबबु बॉर्डर तां ईंदड़ माण्हुनि जे करे मुल्क समूरे में कोरोना पकड़ी ऐं जंहिंजो ज़िम्मेवार वफ़ाक़ आहे। हिन चयो त सिंध हुकूमत जेका बजट पेश कई आहे उन में वधि खां वधि जेका से अवाम खे रिलीफ ॾियण जी कोशिशि कई आहे, पर वफ़ाक़ जेका बजट कई वई आहे, पेश कई आहे, उहा सिंध जी बजट खां बि घटि नज़र अचे थी। उन मां ज़ाहिर थिए थो त वफ़ाक़ जी ॿिटी पॉलिसी हुजण जे करे सूबा जेका पंहिंजी मंज़िल तरफ़ वञी रहिया आहिनि, उहे उन मंज़िल तरफ़ माणनि में मुश्किलातूं उन्हनि खे पेश अची रहियूं आहिनि।